नाज़रीन, हिंगोरजा में बिलाल काका के क़त्ल ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं क़ौमपरस्त धुरियुनि पारां मच्छर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरनो हयो वियो। तफ़सील ॾिसूं था अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं हिंगोरजा प्रेस क्लब में, जो मच्छर चौक खां वठी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी आहे। बिलाल काका के क़त्ल ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं जेके क़ौम परस्त अॻवान आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो बिलाल काका के हवाले सां उहे टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। बिलाल काका जो क़त्ल सॼी सिंध जे शौर जो क़त्ल आहे ऐं इन सां वाज़े चिटो इहो सभु जेको असांखे सबक़ु मिलियो आहे, असांजो मुतालबो आहे त FIR में ATC जा कलम दाख़िल कया वञनि, उन सां गॾोगॾु जवाबदार गिरफ़्तार करे उन्हनि खे अदालतुनि में सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जेके हिते कारोबार कनि पिया उन्हनि खे हिसाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं वारदातूं कयूं पई वञनि त हीअ कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। उनजे बावजूद बि सिंधी माण्हू जेके पूरी दुनिया जे अंदरि हिकु आलमी अमुन जो पैगाम खणी आया आहिनि, आलमी इंसानियत जो पैगाम खणी आया आहिनि, बक़ाऊं बाहिमी जो पैगाम खणी आया आहिनि, उन्हनि खे हितां गोलियूं हणी तड़े कढियो पियो वञे पंहिंजनि शहरनि मां, ॻोठनि मां। टियों ॾींहुं राति अफ़गानी पठाणनि 15 खां 20 ॼणनि मिली करे हिकु बेगुनाह खे शहीद कयो, जंहिंखे तक़रीबन शीखुनि सां वार कया विया ऐं थॾे ते असांजी सिंध पुलिस मौजूदु हुई, जंहिं को एक्शन न खयों रहंदो। उतां जे माण्हुनि खे अफ़गानी पठाणनि खे भॼाइण में हुननि अहम किरदारु अदा कयो। असांजो SP अमजद शेख सां पहिरीं ॻाल्हि त असां था चऊं त उन्हनि खे सस्पेंड न कयो वञे, सिर्फ़ु उन्हनि खे पहिरीं ॻाल्हि ड्यूटी मां ख़ारिज करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे, जीअं ॿियो को अहिड़ो क़दम न खणी सघे ऐं बिलाल काका जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हुकूमत खां मुतालबो था कयूं त सिंध में अफ़गान खे कढियो वञे ऐं सिंधी माण्हुनि खे बरदूर अपील था कयूं त हुन सां को बि माना कारोबार धंधो दाड़ी हर शइ उन्हनि जी बंदि कई वञे। एहतजाज कंदड़ अॻवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। हिननि जो चवणु हो त सिंध गवर्नमेंट ताज़ो जेको बिल पास कयो आहे, जेको धारी आबादकारी खे हिते रिहाइश ॾिनी पई वञे, हिननि सख़्तु एहतजाज कंदे चयो त उन्हनि खे हितां निकाली ॾिनी वञे ऐं ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। हिननि चयो त बेगुनाह क़त्ल थियल बिलाल काका, इन खां पहिरियां इरशाद रांझाणी ऐं जेके ॿिया इलाही क़त्ल आहिनि उहे क़त्ल थियल आहिनि, उन्हनि सां इंसाफ़ थियणु घुरिजे ऐं ॿिए जेके असली क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सॼी सिंध सरापा एहतजाज बणिजी वेंदी। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।